बोलो श्री गजानंद स्वामी की जय। बोलो एकादशी मैया की जय। बोलो 11 मैया की जय। प्रभु प्रेमियों, अॼु जी जेका एकादशी आहे उन एकादशी जो नालो आहे पुत्रदा, यानी पुत्र संतान ॾियण वारी एकादशी। त सभु विधिपूर्वक हीअ कथा ॿुधंदा ऐं प्रभु परमात्मा पासे ध्यानु कंदा ऐं भगवान कृष्ण जो ध्यानु कंदा ऐं हीअ कथा ॿुधंदा। हीअ एकादशी पोह महीने जे शुक्ल पक्ष में घणे भाङे 9 या 10 तारीख़ थींदी आहे। हिन एकादशी जी कथा हिन रीत आहे। राजा सीकतमा भद्रावतीपुरीअ जो राजा हो। हिन जी राणीअ जो नालो शैब्या हो। राजा खे पुत्र संतान कान हुई, तंहिं करे ॿिन्ही खे राति ॾींहं उन ॻाल्हि जी ॾाढी चिंता हूंदी हुई। पुत्र बिना घर सुञो आहे, पुत्र बिना पुत्रनि खे बि पाणी नथो मिले। कुंजनि करे पुत्र पैदा थियनि था। नेठि राजा अची ॿुढो थियो। हिकिड़े ॾींहुं सांझीअ जो राजा घोड़े ते चढ़ी वन ॾांहुं हलियो वियो। उन ॻाल्हि जी ख़बर वज़ीरनि खे बि न पई त राजा कहिड़े पासे वियो आहे। राजा खे वन में घोड़े ते हलंदे हलंदे बुख ऐं उञ अची ॾाढो व्याकुल कयो, पर किथे बि हिन खे अन्न ऐं जल न मिलियो। आख़िर राजा खे हिकु सुंदर तलाउ नज़र आयो ऐं घोड़े तां लही पाणी पीअण लॻो। परियां राजा खे ऋषियुनि मुनियुनि जा आश्रम ॾिसण में आया ऐं राजा वेझो अची उन्हनि खे नमस्कार कयो। सभई चओ जय श्री कृष्ण। ऋषियुनि राजा खे ॾिसी ख़ुशि थिया ऐं पुछण लॻा त हे राजा, तूं पंहिंजे मन जी मुराद ॿुधाए त हिते कीअं आयो आहीं। राजा वराणी ॾिनी त हे रखेश्वर, मां भद्रावतीपुरीअ जो राजा सीकतमा आहियां। मूंखे पुत्र संतान कान आहे, जंहिंजे चिंता में मां जंग बन फिरंदो फिरंदो हिते अची पहुतो आहियां। हाणे तव्हां ॿुधायो त तव्हीं त सभु छाजे लाइ अची कठा थिया आहियो। ऋषि महाराज चवण लॻा त हे राजन, असीं हिते हिन तलाउ ते स्नान करण आया आहियूं ऐं पोह महीने जे शुक्ल पक्ष जे पुत्रदा नाले वारी एकादशी आहे। हीअ एकादशी पुत्र संतान ॾियण वारी आहे। हिन एकादशी जो अधिपति श्री नारायण भगवान आहे, जंहिंजी पूजा करण ऐं उपवास रखण सां तोखे बि अवश्य पुत्र संतान पैदा थींदो। राजा आज्ञा मञी पुत्रदा एकादशी जो विर्त उन वन में ऋषियुनि सां गॾिजी करे रखियो। ॿिए ॾींहुं राजा ऋषियुनि खां मोकिलाए मोटी घर आयो। जल्दी राणीअ खे गर्भ थियो ऐं 10 महीननि बैदि राणीअ खे हिकु तेजस्वी महाप्रतापी पुत्र ॼाओ। हिन मृत्यु लोक में जेके मनुष्य हिन पुत्रदा एकादशी जो विर्त विधिपूर्वक रखनि था, तिन खे अवश्य पुत्र संतान थिए थी। बोलो एकादशी मैया की जय। प्रभु प्रेमियों, असां साईं दरिया प्रार्थना कंदासीं त जेके बि एकादशी रखनि था, प्रभु परमात्मा खे मञनि था, उन्हनि जे मथां ऐं जेको बि प्रलाप ॿुधी रहिया आहिनि, कथा ॿुधी रहिया आहिनि, उन्हनि जे मथां असां सभिनी मथां सतगुर जी, भगवान कृष्ण जी, नारायण जी कृपा थिए ऐं सॼो साल असांजो सुठो ऐं सुख जो गुज़रे। इहा साईं दर प्रार्थना आहे। ऐं हिकु पहिरां एकादशीअ जी। अॼु 11 जो ॾींहुं आयो, अॼु 11 जो ॾींहुं आयो, कयो प्रभु मिलण जा साया, ओ कयो गुरु मिलण जा साया। अॼु 11 जो ॾींहुं आयो। बोलो 11 मैया की जय। सभिनी खे 11 माता जूं लख लख करोड़ करोड़ वाधायूं। ओम सतनाम साखी, साखी शिव ओम। जय श्री कृष्ण। जय 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 एकादशी मैया।